शहबाज रहमतुल्लाह अलैह बेड़ीअ ते दरिया में लाड़ बि वञे पियो। जॾहिं लकीअ जे साम्हूं बेड़ी आई त बेड़ी हलण खां बीही वई। वस करे बीठा मल्लाह वीचारे वॾी पंहिंजी ताक़त कुवत सोच फिक्र इस्तेमाल कयो पर बेड़ी चुरई कान। सोने कलंदर फरमायो त मल्लाह फ़कीर निमाज़ जो टाइम आहे। छाजो? थोरो ॻाल्हि वॾी आवाज़। निमाज़ जो टाइम आहे। निमाज़ पढ़ा तीअं क़िबला बेड़ीअ में पढ़ो। साईं फरमायो न जमात सां पढ़ा, ठाहे टोके पढ़ा, मज़े सां पढ़ा। केरु पुछे मां तकरीर में तकड़ कोन कंदुसि तव्हां वरी भॼण में तकड़ न कजो। साईं हिते बेड़ीअ ते पढ़ो। फरमायो न का मस्जिद हुजे। जंहिं मस्जिद साम्हूं आहे पर बेड़ी ऐं सुकीअ जे विच ते वॾो फासिलो आहे, पाणी आहे। तव्हांजा पेर मुबारक जुती मुबारक पुसी वेंदी, गप चिक में भरिजी वेंदी। साईं फरमायो भली भरिजे। लही सुकीअ ते पहुची पेर मुबारक धोई जुती बि धोई पाए मस्जिद में जो पहुता त हज़रत शाह सदर सनो वेठो। हज़रत शाह सदर जे औलाद मां पूरी सिंध जा लकियारी सादात आहिनि। जीअं साईं बाजारा त उन्हनि जे औलाद मां झंडी वारा सईदा वारा कई लकियारी सादात आहिनि। सभिनी जी नसब जो सिलसिलो हज़रत शाह सदर सां मिले। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं निमाज़ पढ़े बि बिस्मिल्लाह पढ़ो। निमाज़ पढ़ी जॾहिं वांदा थिया त साईं खां पुछे कंहिं जो नालो छा आहे, केरु आहियो? साईं ॿुधायो त कलंदर सोणे चयो त साईं भलो थियो जो अव्हां जी ज़ियारत थी। त साईं फरमायो छा सदर त ज़ियारत तो कई कान ते पर ज़ोरीअ तोखे कराई। बेड़ी हले हा त साईं कोन थी हा, बेड़ी न हली तॾहिं तूं आयो। अहिड़ी शख़्सियत आहे हज़रत शाह सदर रहमतुल्लाह अलैह। कलंदर सोने कचहरी कई वेठा। वरी ख़ाजा अजमेरी ख़ाजा मुईनुद्दीन चिश्ती रहमतुल्लाह अलैह जंहिंजे लाइ मशहूर ऐं मरूफ़ आहे त उन 90 लख काफ़िरनि खे कलमो पढ़ायो। हाणे असांखे पाण ई कलमो कोन थो अचे। तव्हां घरनि खे चवंदव त कलमो पढ़ त उन में बि बचरंदा पिया ला इलाहा इल्लल्लाह इल्लल्लाह न इल्लल्लाह। अॻिते मोहम्मद पाक रसूलुल्लाह। सही कलमो असीं न सिखियाऊं। असांखे मदरसनि खां दीनी इदारनि खां या मस्जिद में वेही मसइलनि सिखण खां आहार लॻंदो आहे, ईद लॻंदो आहे। ख़ुदा शल इन सोच खां पनाह में रखे। ये वॾा वॾा बुज़ुर्ग हज़रत शाह सदर सोने रहमतुल्लाह अलैह वटि ईंदा हुआ। ही लकियारी सैयद सभु उनजो औलाद आहिनि ऐं मां लकियारी सैयदनि खे चवंदो आहियां त साईं अव्हां हज़रत शाह सदर जो जेको अक़ीदो हो अहल सुन्नत वल जमायत वारो उनजो औलाद आहियो, उन जा बचड़ा आहियो। उनजी निस्बत सां तव्हांखे नाज़ आहे त असीं आले रसूल बि आहियूं, लकियारी बि आहियूं। त पोइ जेको अक़ीदो शाह सदर सुहिणे जो हो उनजे वॾनि जो हो हज़रत महबूब करीम ताईं हुननि जे निसब जो सिलसिलो मिले थो। ये सभु सुन्नी हुआ। अव्हां बि पक्का सुन्नी रहो।
ॿियनि चमचनि तेलनि जे असर ते न लॻो, उन्हनि जे सोहबत खां बचो। जेकॾहिं तव्हांखे सिक खणे त हज़रत शाह सदर जे मज़ार ते वञो। जेकॾहिं तव्हां दिलि जे ख़ुलूस सां वुज़ू करे पाक ख़ास थी मज़ार जे ओलह पासे वेही अल्लाह जो ज़िक्र कंदो, थी सघे थो त हज़रत शाह सदर सुहिणे ॾींहं खे ज़ियारत थी। पर असां वटि चाहे दुहिल, शरनायूं, धमचर, फनकार, बदकिरदार औरतूं उहे वठी ईंदासीं असांजी बास बासला जो जिहालत वारो तरीक़ो, बेदीनीअ वारो तरीक़ो, गुमराही वारो तरीक़ो न हुजे। तरीक़ो हुजे त मुंहिंजे सुहिणे मदीने वारे जो ॿुधायल तरीक़ो हुजे। उन हज़रत साईं इरशाद अहमद शाह रहमतुल्लाह अलैहि जे पाक ज़िंदगीअ में बि मूंखे साईं घुराईंदो हो लीला शरीफ़ जे मौक़े ते। वरी साईं काज़िम अली शाह ऐं मुंहिंजो महिरबान ऐं मुंहिंजे मदीने पाक में निकाह पढ़ण वारो क़िबला साईं मौली शफ़ी मोहम्मद अल्लाह खे सिहत यादि सां वॾी हयाती ॾे, उहे बि मूंखे हिन जलसे में यादि कंदा आहिनि। दुआ कयो त अल्लाह साईं हज़रत क़िबला सैयद काज़िम अली शाह खे, हुनजे ख़ानदान खे, हुनजे बचड़नि खे महबूब आका जी मुहबत इश्क ऐं हक़ीक़ी उल्फत सां नवाज़े, ख़ुशि ऐं आबाद ऐं शाद रहे। ऐं अल्लाह ताला से क़िबला मौली साहब जन खे बि सिहत ऐं आफ़ियत सां वॾी हयाती ॾे। उन्हनि जी बि छांव सां तव्हां ते देर रहे। इन मौज़ूअ खे ज़हन में रखंदे जो मूं तव्हांखे चयो त तव्हांखे बुज़ुर्ग जे मज़ार ते वञो, साफ़ दिलि खणी वञो, ज़िक्र कंदा वञो, वेही ज़िक्र कयो। मुमकिन आहे त उन क़बर वारे कामिल वलीअ जो अव्हांखे दीदार। इन मौज़ूअ ते मां अर्ज़ु कंदुसि ऐं अल्लाह जे कलाम करीम मां अर्ज़ु कंदुसि, सुहिणे नबी जे हदीसनि मां अर्ज़ु कंदुसि। रब्बुल आलमीन मुंहिंजो अर्ज़ु करणु तव्हांजो ॿुधणु क़बूल फरमाए। अल्लाह ताला खां दुआ घुरो अल्लाह खे मूंखे बि सिहत आजिल क़ाइम अता फरमाए। खुली वॾी आवाज़ सां चप ज़ुबान दिलि मिलाए मुंहिंजे दिलबर खे दुरूद पढ़ायो। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। वॾी आवाज़ सां पढ़ो, वॾी आवाज़ सां पढ़ो। मुंहिंजा प्यारा भाइरो, सुहिणे नबी जा सच्चा शेदाइयो, असां सुन्नत जमात जो अक़ीदो आहे त मरण खां पोइ क़बर में दफ़न थियल भली सवे साल गुज़री वञनि, हज़ारे वरह गुज़री वञनि, उहे क़बर में रहंदड़ जेकॾहिं असीं उन्हनि जे रूह खे राहत पहुचाइण लाइ, उन्हनि जे क़बर में उन्हनि जे बहितरी भलाई लाइ, उन्हनि जे नजात ऐं छोड़गारे लाइ या उन्हनि जे दर्जात खे बुलंद थियण लाइ दुनिया में को ख़ैर ख़ैरात कयूं था या उन्हनि जे लाइ अल्लाह जे ज़िक्र या क़ुरान करीम या दुरूद शरीफ़ जो तोहफ़ो ऐं हदियो मोकिलियूं था त इहो हदियो सवाब उन्हनि खे मिले थो। ऐं एतिरे क़दुरु महिरबानी थिए थी जो मुंहिंजे महबूब फरमाए त मुंहिंजा केतिरा उम्मती क़बर में ईंदा आहिनि, गुनाह खणी ईंदा आहिनि, जॾहिं निकिरंदा आहिनि त गुनाह हूंदा ई। सहाबन पुछो कीअं साईं? पाण फरमाइनि था पोयां उन्हनि जा माइट मुरीद दोस्त मुहबत वारा उन्हनि जे लाइ रब जे नाले ख़ैर ख़ैरात था कनि, हदियो करे सवाब मोकिलीनि था।
कुरान करीम पढ़नि था, अल्लाह जो ज़िक्र कनि था, दुरूद शरीफ़ पढ़नि था, इहो दर्जो उन्हनि खे तोहफ़ो थी मिले थो। ईअं न चओ कबाओ भत खाइनि था, खीर पीअनि था, कूड़ चटीनि था, न पोइ खाइण वारे खाधो जंहिंखे फी सबीलिल्लाह मिलियो उनजो दर्जो ऐं सवाब अल्लाह ताला उन्हनि खे क़ब्र में पहुचाए थो। हीअ हदीस मुंहिंजे साईं फरमायो त केतिरा मुंहिंजी उम्मती क़ब्र में ईंदा, क़ब्र में पहुचण खां पोइ जॾहिं ॿाहिरि निकिरंदा त उन्हनि जे पुठियां नेकिन जा पहाड़ हूंदा, जबल हूंदा। हैरान थी चवंदा त इहे असां किथां आहियूं? अल्लाह जा फ़रिश्ता ॿुधाईंदा आहिनि त पोयनि तव्हांजे लाइ दुआऊं घुरियो आहिनि ऐं रब जे नाले ख़ैर ख़ैरात कयो आहे, उहो दर्जो तव्हांखे मिलियो आहे जेको जबल नेकिन जा बि अव्हां सां गॾु जन्नत ॾे वठी हलण जे लाइ हली रहियो आहे। आवाज़ भलो आहे पर वधणु खपे। असां वटि यकी हूंदी आहे, कहिड़ी को वीचारो मरी वियो, हुनजा पुटड़ा नंढा आहिनि या न्याणियूं नंढियूं आहिनि या को वारसनि मां नंढड़ो आहे त वरी ॿिया ईंदा मामा चाचा सोट, बाबा मानी को न कंदो छा, मानी को न कंदो छा? हुन ग़रीब जो ॾांड पाॾो पवंदा। पर अल्लामा मुफ्ती अहमद यार ख़ान नईमी रहमतुल्लाह ताला अलैह पंहिंजी तफ़सीर मुख़्तसर तफ़सीर नूर इरफान में आंदो आहे, इन्नल्लज़ीन याकुलून अमवालल यतामा ज़ुल्मन व इन्नमा याकुलून फी बुतूनिहिम नारा। जेके यतीमनि जो माल खाइनि था उहे पंहिंजे पेट में जहन्नम जी बाहि भरीनि था। इन आयत जी तशरीह कंदे बुज़ुर्गनि लिखियो त यतीम जे माल मां ख़ैरात बि न कबी। ड्रव थो वञेव त सुभान अल्लाह नथा चओ, ग़लती थी पयव त वञे इहो ड्रव थो थियो। बुज़ुर्ग लिखनि था इहो न खाओ, जेकॾहिं उन जे वारसनि में को वॾो आहे त वॾो पंहिंजे हिसे मां करे त भली करे, नंढनि जे हिसे मां न कबो, जाइज़ नाहे। खाइण वारा ॼण जहन्नम जी बाहि जो सवाब उन मय्यत खे मिले थो। महबूब आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हदीस जो माहिर हाणे ठिकरूं पियो हले असांजे सिंध में त हदीस आहे ई कान। मां अव्हांखे ॿुधायां थो छो त कुफ्र जे काफ़िर जे कुफ्र खे बयानु करणु एब न आहे। अल्लाह ने क़ुरान में काफ़िर खे काफ़िर चयो आहे, कुल या अय्युहल काफ़िरून, अहिड़ियूं कई आयतूं आहिनि। पोइ बदबख्त जेके चवंदा हदीस कान्हे, उहे अल्लाह जे नबी हज़रत ईसा जी चीजनि मां हज़रत सय्यद मरियम खे बि जारी कई। तूं असां मुंहिंजो बहिराणी जो भाउ नहीं, तोखे न का ख़बर आहे न को तुंहिंजो हेॾो आहे। असां पाण खे वाइज़ी सॾायूं, मौलवी सॾायूं, आलिम सॾायूं, स्टेज ते विहूं, अवां असांजा क़ुरान करीम जे सदके हथ चुमो, महबूब आका जे सदके इज़त ऐं प्यार ॾियो। असांजो फ़र्ज़ आहे त तव्हां ताईं इन बद मज़हबनि गुस्ताखनि बेअदबनि जा जवाब बयान कयूं, एतिराज़ बयान कयूं। ख़ुदा करे तव्हां बचियल आहियो, अव्हां जा पोयां नस्ल ऐं बच्चा बि बची। हदीस कान्हे बाबा, असीं सुन्नत जमात वारा जन खे बरेली सॼो थो वञे, असीं बि हदीस जा क़ाइल आहियूं, शिया बि हदीस जा क़ाइल आहिनि, देवबंदी बि हदीस जा क़ाइल आहिनि, अहले हदीस बि हदीस जा क़ाइल आहिनि। टोटल इहे जेके मकातब फ़िक्र आहिनि सभु हदीस खे मञनि था, हदीस जा क़ाइल आहिनि।
समझ जो फ़र्क़ु आहे। असांजो फ़िक़्ह, सीरत, तारीख़, क़ुरान, हदीस असांजो आहे। समझ जो फ़र्क़ु आहे। किन मसइलनि में असांजो इख़्तिलाफ़ हो आहे ई रहंदो। असीं पंहिंजी अक़ीदत हटंदासीं कोन, न को छॾींदासीं। पर अहिड़ा मनहूस जेके चवनि त निमाज़ जेका क़ुरान में रब चई आहे न, उहा निमाज़ हीअ थो रही आहे, उहा आहे वाक़ करणु, वर्ज़श करणु, हज कोन्हे। माण्हू अजायो था करे सघनि। हज जी माना आहे दुनिया जा जज वेही फ़ैसिलो कनि। हा, इहो को मुस्लमानी तरीक़ो आहे। पर असांजा मुस्लमान नऊज़ बिल्लाह उन्हनि सां गॾु, उन्हनि सां तारा मिलाइण वारा, उन्हनि खे जी चवण वारा, अलाह ताला सन पनाह में रखे। मुंहिंजा भाइरो, हदीस पाक जो वॾो आलिम आहे हज़रत अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह। उलमा लिखनि था, एॾो आलिम हो, एॾो क़ाबिल हो, 14 फन इल्म जा, हिक हिक फन में इल्मी इमाम हूंदो हो। दुनिया उनखे मञींदी हुई। उन सां गॾु वली कामिल बि हो। उनखे मदीने वारे तीबर जो दीदार थींदो हो। इमाम शारानी लिखे थो त उनखे 72 खां वधीक भेरा त सुहिणे नबीअ जो सजादीअ में दीदार, जागंदी निंड में न, जागंदी दीदार। छा हिननि मुल्कनि जा भाग आहे। हिकिड़ो माण्हू आहे क़िबला, बादशाह अव्हां खे ॾाढो मञे, मुंहिंजो हक़ आहे, मूंखे नथो मिले, मूंसां बादशाह ॾांहुं गॾिजी हलो, अव्हां चवंदो मूंखे हक़ मिली वेंदो। हज़रत सयूती फरमाए मां न हलंदुसि। बस कई ऐं जो मां न हलंदुसि। वरी विच में ॿिया क़िबला ग़रीब आहे, मिस्कीन आहे, तव्हांजे हलण सां हिनखे जे हक़ मिले, तव्हांखे तकलीफ़ त कान ईंदी। कहिड़ी तकलीफ़ आहे, कहिड़ो बुरो कमु आहे, नातुर नाहे। बुज़ुर्ग रोई फरमायो त जेकॾहिं मां दुनिया जे अमीर या बादशाह वटि हलंदुसि त मूंखां मदीने वारे घोट जो दीदार बंद थी। किथे जी सुभान अल्लाह। असांजो पंहिंजो हाल कोन्हे, पर जंहिंजो हाल हो उन जूं ॻाल्हियूं त ॿुधूं न। ओ हज़रत अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह शरह सुदूर किताब में लिखे थो, ऐं बेहक़ी जो ठहियल किताब हदीस बेहक़ी जो शाबुल ईमान, उन में इहा ॻाल्हि आहे त हिकिड़ो शख़्स हो, बशार नालो हो, ग़ालिब नाले शख़्स जो पुटु हो। हो बशार बिन ग़ालिब हमेशा हज़रत बीबी राबिया बसरिया अल्लाह जी कामिल बानी और वली बानी और वॾे शान वारी बानी, उन जे रूह खे सवाब पहचान लाइ रब जे नाले ख़ैर ॾींदो हो। असां वटि 12 महीने थींदो आहे ॿार हो, 40 ॾींहं थींदो आहे 40 हो, 11 ॾींहं थींदो आहे 11 हो। इहो ज़रूरी न आहे। थोरो घणो ख़ैर पंहिंजे प्यारनि जी नियत रब जे नाले ते ॾियणो खपे। वो बशार बिन ग़ालिब हमेशा अम्मा साईं जे रूह खे सवा पहचान लाइ रब जे नाले ख़ैर ॾींदो हो। कंहिंजे नाले, रब जे नाले, कंहिंजी सवा पहचान लाइ राबिया बसरिया नालो यादि कजो। बीबी राबिया बसरी आम चवंदा आहियूं, ऐं एॾी वॾे कमाल वारी औरत हुई जो घर में वेठी आहे। कंहिं मुरीदियाणी चयो, अम्मा जी अब्बा जी अम्मा ॿाहिरि निकिरो, झुर्रा खिमड़ियूं आहिनि, एतिरी सुहिणी इंटलेक्ट निकिरी बीठी आहे जो अल्लाह जे कुदरत जो नज़ारो आहे। ॾिसो वञी ॿाहिरि
अम्मा उन महिल पंहिंजे मालिक जे ज़िक्र में एतिरी त महबूरी, एतिरी त फना हुई, एतिरो त ज़िक्र में ग़रक़ हुई, मुस्तग़रक़ हुई, जो न पंहिंजे मुरीदान खे सॾे चइजी हेॾे आ, ॿाहिरि काला जा तूं जेकी ॿाहिरि अच त मां तोखे कुदरत वारे जा नज़ारा ॾेखारियां, मां चवां थी अंदरि अच त मां ख़ुदि कुदरत वारे जा दीदार करायां। अल्लाह अकबर, या रसूल अल्लाह, अकबर या अली मुर्तज़ा, सोणो दस्तगीर जिंदाबाद। हाणे नारा बंद कर, वारो ॾे त मां कुझु वारा खणी माण्हुनि खे ॿुधाए। गुरु शरीफ पढ़ो, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। खुली पढ़ो, रब अजुर ॾींदव। वॾी आवाज़ सां पढ़ो, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हिकिड़ो भेरो अञा पढ़ो, हिकिड़ो भेरो अञा पढ़ो। एॾे कमाल वारी हज़रत राबिया मुझे निहार जो वॾो आलिम आहे, वॾो वली आहे, हदीस जे फन जो माहिर आहे। अल्लामा याफ़ई मकी बैतुल्लाह जे हर में दर्स ॾींदो। उन पंहिंजे किताब में लिखियो आहे त बीबी सां रहंदी ही पथरे में, पर मशहूर मारूफ़ थी वई। कूफे जे माण्हुनि वरी उबती ॻाल्हि ॿुधी त राबिया वॾी ॻाइणी, नऊज़ बिल्लाह, वरी ॻाइणी। ॻाइण जे फन में हुनजो बत ई कोन्हे। उन्हनि वीचारनि खे ख़बर कान हुई त ॻाईंदड़ नाहे, रब सां मिलाईंदड़ आहे। 4 नौजवान कूफे जे शहर मां निकिता, बसरे में आया। पुछा कयूं था राबिया फनकारा किथे आहे? माण्हुनि चयो बेवकूफ़ आयो, राबिया फनकारा नाहे, वॾी अल्लाह जी कामिल वली औरत आहे, वॾे पेट वारी आहे। हिकु ॿिए में चयूं था ॻाइणी हुजे हा त हलूं हा न, हाणे जी फलारी औरत आहे, हलो त दुआ घुराए हलूं। कूफे में अचे पोइ पंहिंजी नियत मटियूं। अॻे हिकिड़ी नियत हुई, हाणे वॾी नियत करे था हलूं। आया साईं जे दरवाज़े ते, अची दर खड़कायूं। अम्मा कूफे खां आया आहियूं, परे बंद खां आया आहियूं, अम्मा साईं खां दुआ घुराइणी आहे। अम्मा साईं परती में बुरको पाए ख़ैर सां अंदरां बीही दरवाज़े खे खड़कायो। हुननि ॿाहिरां ॻाल्हायो। साईं फरमाइनि थी, अब्बा तव्हां केरु आहियो जो तव्हांजे अचण जे करे मुंहिंजे दरबार जी हिकु नाबीना औरत जेका तव्हां खां कुझु कलाक अॻु में दर खां घिरी आहे, उन दुआ घुरी आहे अल्लाह की जेके राजा जे दरवाज़े ते मुहबत आया आहिनि, उन्हनि जे सदके मूं अंधीअ खे सॼो बना। अव्हांजे वसीले सां उनजी दुआ क़बूल थी आहे, रब उनखे सॼो बनाए छॾियो आहे। छा औरत नाराज़ थी त मूंखे भली ॿ 2 डंडा भली चारियूं ॾे, पर ख़ुदा मुस्तफ़ा जो वास्तो थो विझां। पंहिंजे बच्चनि खे परदो कराए, पंहिंजे नियाणियुनि खे परदो सेखार, पंहिंजे नियाणियुनि खे सुठी ॻाल्हि ॿुधा, पंहिंजे नगनि खे सईद खातून जन्नत जा
परहेज़गारी जा वाक़िया ॿुधा, अल्लाह जे ख़ौफ़ जा वाक़िया ॿुधा, क़ुरान पाक जी तिलावत जा वाक़िया ॿुधा, सॼी राति बीही अल्लाह जी इबादत जा वाक़िया ॿुधा। मुंहिंजे दिलबर नबी जूं टे न्याणियूं वॾियूं, सय्यद ज़ैनब, सय्यद रुक़िया, सय्यद उम्मे कुलसूम, उन्हनि जे जेके दीन लाइ उन्हनि दुख ॾिठा, तकलीफ़ूं ॾिठियूं, उहे ॿुधा। अहिड़ी तरह सां मुस्तफ़ा जे सहाबानि जा जंगी मैदान मल्हाइण, उहे ॿुधा त तुंहिंजे मुंहिंजे अम्मा भेण न्याणीअ खे बि कलमे जो नूर अंदर में आहे, मुस्लमान आहे। उहा बि सोचे गुज़रे त क़यामत जे ॾिहाड़े महबूब आका जे दरबार में मरकंदी ऐं मुर्कंदी। असां पंहिंजे बचन खे तबाह करे, असां पंहिंजे घरनि में फ़िल्मूं हलायूं, असां पंहिंजे घरनि में बुराई जा आॾा क़ाइमु कया, असां पंहिंजे नियाणियुनि जी ज़िंदगी तबाह करे छॾी। ख़ुदा असांखे चल मुस्तफ़ा करीम जे कामिल वली औरतुनि जे रस्ते ते हलाइण जी तौफ़ीक़ ॾे। मुंहिंजा भाउ, हींअर असां वटि नियाणियूं पढ़नि थियूं, ठीकु आहे, पढ़नि पर परतो तक़वा परहेज़गारी हुजे, छो त कलंदर जी अम्मा मैट्रिक पास हुई या ॻाल्हायो बेटाई जी अम्मा छा पढ़ी? जवाब ॾियो न, तव्हांखे थिए छा थो? हज़रत मखदूम मोहम्मद इस्माइल पिरालो वादी जी जल अम्मा छा पढ़ी? हज़रत शाह सदर नेक नज़र सुहिणे जी अम्मा छा पढ़ी? चरिया थी जायूं दुनिया जी हवस में हिरस में उन्होंने जॾहिं कमाल परहेज़गारी कई, तक़वा कई, त कंहिं मां कलंदर लाल जो ॼमे, कंहिं मां भिटाई घोट जो ॼमे, कंहिं मां हज़रत रोज़े खणी जो ॼमे, कंहिं मां हज़रत प्रियालो वारो फिरी जो ॼमे। जहिड़ो सां हूंदो ओड़ी शइ ख़ुशबूदार हूंदी। मुंहिंजा भाउ, हज़रत राधा बसरी जे हिकिड़ी ॻाल्हि करे पोइ मां पंहिंजी मुक़्तद ते अचां थो, मूं तव्हांखां मोकल वरिती आहे, दुआ कयो अल्लाह मूंखे ॻाल्हाइण जी तौफ़ीक़ ॾे त मां तव्हां खां कुझु अर्ज़ कयां। हज़रत राबिया एॾे कमाल वारी आहे, कशकूल नामा फारसी में किताब आहे, उनमें आंदो अथई त हज़रत राबिया हज लाइ निकिती। छाला ॾाढा ज़ोर सां रस्ते में जंहिं गदह ते सवारी हुआ मरी। माण्हुनि चयो मां घोड़ा उठ भलियूं सवारियूं आहिनि ॿियूं, असां तव्हांजो थोरो छोखणा जंहिं मारी आहे उनजो थोरो थी खणा। अछो मुबारक मथे करे ॾिठी, हा अल्लाह मारी ॾिसो आहे एतिरी हयाती थी जो हज करे इन ई ते सवार थी मोटी घर पहुचा, कमल कॾहिं पुछ छॾे उथी बीही रही आहे। औरत रब करे असांजे घरनि में दीन हुजे, क़ुरान हुजे, सोने नबी ते दुरूद हुजे, आका ते सलातो सलाम हुजे, सुठी सोचे सुठो फिक्र हुजे। मुंहिंजे महबूब आका जा आशिक़ हो तो बशार बिन खालिद शख़्स हो जेको बीबी साहिबा जे रूह खे सवा पहचान लाइ रब जे नाले जो ख़ैरात ॾींदो हो। फरमाए थो मां सुतो पियो आहियां, ख्वाब में दो ॾिसां त हिकु परदेकार अम्मा आई आहे, मुंहुं मुबारक ढकियल आहे, हथ बि ढकियल आहिनि, पेर बि ढकियल आहिनि, मुंहिंजे मथां बीठी आहे। मूंखे चए थी बशार बिन ग़ालिब अस्सलाम अलैक, मूं वालेकुम सलाम चयो आहे। चए थी सुञाणी तो न मुंहिंजी अम्मा, मां राबिया बसरी आहियां। जॾहिं बि तूं रब जे नाले ख़ैर कंदो आहीं त अल्लाह जा मलाइकनि जो सवाब बेहश्ती थामन में विझी गुलनि सां ढके सुहिणो बनाए असां ताईं पहुचाईंदा आहिनि। मूं दिलि में सोचियो जंहिं बशार सॼी ज़िंदगी मूंखे न विसारियो आहे, छो न मां बि उनजे घर जे अंदरि कदम घुमाए उनजे सिर तकनि खे दुआऊं ॾेई अचां। मां तोखे दुआऊं ॾियण आई आहियां।
मां तोखे नाला ॿुधाया किताबनि जा, छो त तूं खाधो किताब सां तुंहिंजी पवे कान, खुदा करे त ज़हन मटी। अल्लामा सुयूती जहिड़े वली शरह सुदूर में वाक़ियो आंदो आहे, शौक़ुल ईमान में मुहद्दिस बेहकी आंदो आहे, जिन खोर किताब में वाक़िया आंदा आहिनि। मुंहिंजा पिरी अल्लाह ताला करे असां तव्हांजी सम्झ रहे, जेके गुज़ारे जा जहान छॾे विया उन्हनि जे लाइ असांजे तरफ़ां ख़ैरात, असांजे तरफ़ां सवाब, असांजे तरफ़ां क़ुरान, असांजे तरफ़ां दुरूद, असांजे तरफ़ां ज़िक्र जो सवाब हवाले कजे थो, अल्लाह उन्हनि खे पहुचाए थो। इहो हिकिड़ो बुज़ुर्ग आहे हज़रत हसन बसरी, जेको महबूब करीम जे पाक ज़ाहिरी ज़िंदगी में ॼाओ कोन हो, असहाबनि जे दौर में ॼाओ हो, पर सुहिणे नबीअ जी घरवारी असां ईमान वार जी अम्मा हज़रत सय्यद उम्मे सलमा हुनखे पालियो हो। हज़रत अली जुल मुर्तज़ा हुनखे प्यार ॾेई पढ़ायो हो, शेरे ख़ुदा जो शागिर्द हो ऐं महबूब आका जे प्यारे अली जुल मुर्तज़ा खां फेज़ वठी एॾे कमाल ते पहुतो हो जो दरिया जे विच ते कॾहिं कॾहिं मुसलो रखे नफ़िल पढ़ंदो हो। असां माण्हू सीड़ाइनि, माण्हुनि जी आदत आहे न, जंहिं बुज़ुर्ग खे ज़िर्द वज़ो पढ़णु न ॾींदा, को ॿार खणी ईंदा, का माई बीमार खणी ईंदा, तंहिं भेणू रख ऐं हीअं कर साईं छा कंदो त विच दरिया ते मुसलो विछाए, हाणे न को केरु अचे न को सीड़ाए, हिकिड़ो खाण ॿियो खुदा। उन हसन बसरी सुहिणे रहमतुल्लाह अलैह फरमायो त हिकिड़ी माई मूं वटि आई, साईं मुंहिंजी न्याणी मरी वई आहे, वज़ीफ़ो ॾिसो पढ़ां त उनखे ख़्वाब में ॾिठा, जाॻो था न, साईं फरमायो सुहिणे नबी ते वञी दुरूद पढ़। औरत ॿिया तूं कहिड़ा वज़ीफ़ा पढ़ंदी, लख पढ़ी न्याणी कान ॾिठई, वरी लख ॿियो पढ़ी कान ॾिठई, साईं वटि आई साईं अञा मां हिकिड़ो लख पढ़ मूंखां महिरबानी थिए, ॿियो लख पढ़ी जो आई त रोए स्वीकार कयो। साईं फरमाईं था छा थियो अथई, किदला ख़्वाब में भलो हो त न ॾिठां, छो साईं पेरनि खां वारनि ताईं बाहि में खड़ी जहन्नम जे बाहि जा फ़र्क़ आहिनि। हज़रत हसन बसरी सुहिणे बि रोई ॾिनो। कुझु ॾींहं खां पोइ साईं फरमाए थो मूं ख़्वाब में ॾिठो त जन्नत में घुमां थो, उहा न्याणी जन्नत में घुमी थी। बाबा तूं केरु आई? साईं मां उन औरत जी न्याणी आहियां जंहिंखे अवां सलात कसी हुई, पोइ उन तोखे जहन्नम में ॾिठो हो। हा साईं मुंहिंजे मां 3 लख सलात पढ़ी ॾिसण जी नियत सां, पर जी मुंहिंजी सवाब जी नीय सां पढ़े हा, उहो सवाब मुंहिंजे हवाले करे हा त वॾी महिरबानी थी वञे हा। अम्मा रुॻी ॾिसण लाइ थी पढ़ियो, तॾहिं मां हुनखे तॾहिं मूंखे मुंहिंजी महिरबानी कान थी। हींअर 2 ॾींहं थींदा हिकिड़ो दीनदार आलिम असांजे कब्रिस्तान खां लंघियो, हुन मुंहिंजे दिलि पर नबी ते 11 भेरा दुरूद पढ़ी, उनजो सवाब असां मुअलनि जे हवाले कयो। हिकु मान जेके बि जहन्नमी आ सभु जन्नती बणिजी आए। हाजी सदके ॻाल्हायो राजा ॻाल्हायो, पर तव्हांजो वलीअ जे मज़ार ते वञी चरख चवंदव, वञी शराब पीअंदव, वञी भंग घोटींदव, वञी परावा बच्चा झग न्याणियूं टकींदव, त पोइ ख़ुदा पनाह में रखे सवाब त कोन्हे, पर वरी उल्टो असां एॾा कमाल वारा अल्लाह जा वली आलिम हदीस जा हाफ़िज़ क़ुरान जा मुफ़स्सिर, उहे लिखनि था पिया
त मय्यत खे पोयां माण्हू जेकॾहिं ख़ैर जो सवाब मोकिले थो त बि मिले थो, ये उनजे हक़ में दुआऊं घुरे थो त बि महिरबानी थिए थी, सलाह चढ़ी ते अल्लाह जे ज़िक्र जो दर्जो मोकिले थो त बि महिरबानी थिए थी। पर जे निमाज़ी निमाज़ में आहे, हर निमाज़ में अतहियात खां पोइ रब्बि इजअलनी मुक़ीम अस्सलात व मिन ज़ुर्रियती रब्बना व तक़ब्बल दुआ रब्बना ग़फ़िर ली वल वालिदैया व लिल मुमिनीन। मौला मूंखे बख़्श कर, मुंहिंजे माउ पीउ खे बख़्श कर ऐं मोमिननि खे बख़्श कर। त इहो दुआ जो असर बि उन्हनि ते पवंदो आहे, रब इन दुआ जे सदके उन्हनि ते महिरबानी कंदो आहे। पर जेके अव्हांखे खलीर था त निमाज़ न पढ़ो, वरी छा चवंदा असां ॾाढी सिखनि खे कान्हे छा। मां चवां थो उन बेहया जेको ईअं चवे ओ बेहया सिख ॾाढी नथो कूड़े, छो त उन्हनि जे गुरू नानक जी सुन्नत आहे। तूं वरी मुस्तफ़ा जे सुन्नत ते कूड़े ऐं उन मुहम्मद जी सुन्नत ते टोक थो करी ॿुधी नथो भरी। हुनखे पंहिंजो गुरू नानक चारो आहे ऐं तोखे सुहिणो नबी चारो आहे। अल्लाह ताला जी ज़ात बरकात बान रहो, हबीबन करीमन जा आशिक़ असांजो अक़ीदो त उन्हनि खे दर्जो मिले थो, सवाब मिले थो, उन सवाब जे करे उन्हनि ते महिरबानी थिए थी। इन मौज़ूअ ते क़ुरान पाक जी आयत बि आहे। मां अव्हांजे अॻियां अञा जेको आयतूं पढ़ियूं आहिनि उन्हनि ते जुदा अर्ज़ करण जो रब जी मशीयत इरादो रखां थो। क़ुरान पाक में अल्लाह ताला छा फरमायो आहे? अल्लाह फरमाए थो रब्बना इग़फ़िर लना वलिइख़्वानिना अल्लज़ीना सबक़ूना बिल ईमान वला तजअल फ़ी क़ुलूबिना ग़िल्लन लिल्लज़ीना आमनू रब्बना इन्नका रऊफ़ुर रहीम। जेके बाद में आया पहिरियन जी दुआ था घुरनि अल्लाह ने असांखे बख़्श फरमा, असां खां जेके अॻु में मुस्लमान रहिया उन्हनि खे बि बख़्श फरमा। ये दुआ न पहुचे हा, सवाब न मिले हा त बेफ़ाइदी शइ अल्लाह कोन दसे हा। इन जे करे बयान फरमायई जो मय्यतनि खे तव्हांजी दुआ, मूं गुनहगार जी दुआ, अल्लाह जे सालनि बान जूं दुआऊं पहचन थियूं ऐं दर्जा मिलनि था। लेकिन गुनहगार आहिनि त रब उन जा गुनाह बख़्शे थो छॾे, भला जे गुनहगार न आहिनि त रब उन्हनि जा दर्जा बुलंद थो फरमाए। साईं ॻाल्हि मौलवी साहब आहे त ठीकु आहे, पर तव्हां वलीयनि खे छॾियो था, बुज़ुर्गनि खे सॾ था कयो, उहे ॿुधनि कोन था त पोइ सॼो छो? ॻाल्हि खे सहन में जहार कयो। उहे ॿुधनि कोन था त पोइ सॼो छो था? छा कंदा? सिंधीअ में लिखियल माना वारो क़ुरान अव्हांखे ॼाण कंदा, चवंदा दादा हीअ ॾिस आयत अल्लाह फरमाए थो इन्नका ला तुस्मिउल मौता। ॾाढा तो सुभान अल्लाह। इन्नका ला तुस्मिउल मौता वला तुस्मिउ सुम्म दुआ इज़ा वल्लौ मुदबिरीन। बेशक महबूब अव्हां मुअलनि खे हू माना कंदा आहिनि जेका था इहा, मुअलनि खे नथो ॿुधाई। बाबा मुअल ॿुधनि त पोइ रब हीअं छो थो चवे त तूं मुअलनि खे कोन थो ॿुधाई? छा सम्झ में अचे थी या न? वरी भेरो ॾियां पिया
वो चारो जबल जो माण्हू आहे सिंध में क़ुरान पढ़ंदो हाफ़िज़ इनायतुल्लाह जो ॿुधई नालो त पढ़ाइण जो सुठो उस्ताद आहे हाफ़िज़ साहब मां क़ुरान पढ़ंदुसि विश्वास कोई रखंदो हा त भली पढ़ हाणे बाब पढ़ाए जॾहिं अलहम्द शरीफ़ ते आया अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमान अर्रहीम मालिक यौमिद्दीन इस ताईं त हिजे पढ़ियो इय्याक नअबुदु ते इय्या या शब्द न पियो छुटी सघे हिकिड़ो भेरो टियों भेरो उस्ताद जी तबियत चिड़ी जो उस्ताद तो सचल साईं खे बि चिड़ी पियो इहा ॻाल्हि भला ज़हन में रखिजो उस्ताद चयो हेतिरा भेरा थो ॾियारिया छो नथो पढ़ी हीअं चयो न चई त उस्ताद लख वहाई तो जाबलू माण्हू चए थो साईं मूंखे मार न असां हर काहींदो आहे न वो हर काहीं ते जेका लाह अची वेंदो आहे त हर तपाए अॻिते रखंदा आहियूं ही मूंखे नथो अचे त मूंखे तपा अॻिते रख मूंखे मार न छो जे तव्हांखे सम्झ में न अचे त मां वरी ॿियो भेरो ॾियां सचल सुहिणो वेठो पढ़े ओचितो ई अख मची थी उस्ताद खे कावड़ाई सचू ठीक बरा हेठि निहारे पढ़ वरी मची वरी हेठि पढ़ वरी उस्ताद लपाट हई त साईं ॾाढो प्यारो इरशाद फरमायो ऐं फरमाए थो मियां मार न मां सबक पढ़ा की न सजंद सां ई मोहब्बत ई साईं सां दीदार पियो थिए मियां मार न मां सबक पढ़ा की न सजंद सां आख़िर बसा ते बेरी महिरबानी करे मुंहिंजा भाउ अल्लाह फरमाए थो तर्जुमो सिंधी मान वारो खोले अॻियां रखंदा बाबा ला तुस्मिउल मौता तूं महबूब मुअलनि खे कोन थो ॿुधाई ॿुधनि ई कोन था नबीअ खे रब थो चवे पोइ तव्हां कीअं था चओ त असां वञूं था बुज़ुर्गनि खे अर्ज़ कयूं था उहे ॿुधनि तूं उनखे मुहबत प्यार सां सम्झा चई सदा मां आलिम न आहियां तूं मुंहिंजे कंहिं सुन्नी आलिम सां हल त मिलायां क़ुरान पाक जो लफ़्ज़ रुगीते न आहे ॿीजा चइबा आहे वमा अंत बिमुस्मिउ मन फिल क़ुबूर तुस्मिउ इहो वरतला अस्मा युस्मिउ इस्मा तुस्मिउ जी माना आहे तो ॿुधराई कोन थो तूं ॿुधराई कोन थो ॿुधराइण बि शइ आहे ॿुधण बि शइ वरी सम्झो ॿुधराइण बि शइ आहे ॿुधण बि शइ आहे हिते अल मोता मां मुराद कब्र वारा मुअल न आहिनि उहे काफ़िर मुराद आहिनि जिन जूं दिलियूं मुअल हुयूं कन उन्हनि जा हक़ ॿुधण खां ॿोड़ा हुआ अखियूं उन्हनि जूं हक़ ॾिसण खां अंधियूं हुयूं उन्हनि खे तो रब जे महबूब इहे कहिड़ा जाॻंदा मके जे भितर में धिका पिया खाइनि काफ़िर मदीने जे भितर में हलनि पिया अरब दुनिया में हलनि पिया तव्हां इन्हनि खे कोन था ॿुधायो इन जूं मुअलूं दिलियूं आहिनि इन्हनि जा कम लथल आहिनि इहे कननि खां हक़ ॿुधण जे लिहाज़ खां ॿोड़ा आहिनि अखियुनि खां अंधा आहिनि अचे थो महबूब तूं कंहिंखे थो ॿुधाई जेको मूं रब जे क़ुरान ते ईमान आणे थो ईमान वारा दुनिया में बि तुंहिंजे फरमान खे ॿुधनि था ईमान वारा कब्र में बि ॿुधंदा आहिनि लफ़्ज़नि ते गौर कयो लफ़्ज़नि ते गौर कयो इन्नक ला तुस्मिउल मौता वला तुस्मिउ सुम्म दुआ
तो हम मोरे के सद को ना बुधरायो वमा अंत बिहादिल उम्मी अंदलाल बेहम जेकी गुमराही जे करे अंधा दिया है ज़ाहिरी अखुन सां निहारींदा था ये जानवर निहारींदा है पर दिल जूं अखियूं अंधियूं अथनि अखियुनि में दिल वारनि खे खोलीनी कोन था मुंहिंजा हबीब तव्हां उन्हनि खे हिदायत न कंदा कंहिंखे हिदायत कंदा कंहिंखे ॿुधाईंदा इन इल्ला मन युमिन बिआयातिना फहुम मुस्लिमून। कुरान शरीफ जी आयत साॻी कुआरी जी प्यारी न्याणी जॾहिं कंहिंजे नाले थींदी आहे मङणो थो पधरी थी या निकाह थियो शादी न थी पोइ जंहिंसां हुनजी मङणी थी निकाह थियो पधरी थी उहो जो अॻियां ईंदो त न्याणी वीचारी हीअं कंदी आहे या न? ॾाढा ॻाल्हायो न हर गुरु बुख न मरो ॻाल्हायो त जल्दी थी वई हीअं कंदी ख़बर बस त मुंहिंजो इहो वर आहे जिते मां रीजत इन जो घर आहे पर हिजाब खया असांजा मुस्लमान जेके इन आयतुनि जे मथां ई हिजाब कंदा आहिनि हक़ीक़त में वञण जे बजाय तो अनपढ़ियल थे या सिंधी पढ़ियल थे या भला अंग्रेजी पढ़ियल थे कुरान पाक जो तर्जुमो यार कंदा ॾिस कुरान ते तो तूं मोलनि खे कोन थो ॿुधाई उते त नस्ली माना आहे न पर मुराद छा आहे त जेके दिलि जा मुर्दा आहिनि जेके दिलि जे अखियुनि जा अंधा आहिनि जेके दिलि जे कननि जा बोरा आहिनि हबीब न उन्हनि खे ॿुधायो था न उहे ॿुधंदा न उन्हनि खे हिदायत नसीब थींदी इन इल्ला मन युमिन बिआयातिना असां उनखे ॿुधाईंदो जेको असांजे क़ुरान ते ईमान आहे हम मुस्लिमून मुस्लमान हूंदा दुनिया में बि ॿुधंदा क़बर में बि ॿुधंदा हाणे क़बर में ॿुधण जे लाइ मां वास्ते हदीसूं दलील जा मञींदव जेके न मञींदव उहे न जेके मञींदव से हथ मथे खणो त मां ॾिसां जेके हदीस खे नथा मञी उन्हनि जे लाइ उहे किताब लिखियो आहे التحرير العجيب في حجية حديث الحبيب थल्ले जुल्द सां थल्ले पन्ने ते छपाइम अख़बारी काग़ज़ या रद्दी पाठो न कवर न मां चवां अब्दुल कदीर खे दादा तूं मुंहिंजी दोस्ती मल्हा ही खणी तूं हिन जमात में हला ॾिसूं त केरु जंहिंखे मदीने जी घोट जी हदीस प्यारी आहे जेके प्यारी न आहे तंहिंखां तो बि हसाए दुरूद शरीफ पढ़ो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या रसूल अल्लाह वॾे आवाज़ वसल्लम अलैका या हबीब अल्लाह पढ़ो अब ध्यान में आ रहा था दुरूद पढ़ो सल्लल्लाहु वसल्लम अलैका या हबीब अल्लाह हेॾे निहारियो सब लोग दलील पढ़ियो अमा उलमा खां ॿुधो आहे जॾहिं कांधी गुल्हो ॾेई मय्यत खे क़बर ते खणींदा हलनि कबर उन्हीं अंदर लहदा उन लहद शरीफ में लाहीन था मथा सिरूं था वराइन मिट्टी था वराइन मुझा प्यारा था मिट्टी था पूरे मथा वरी कबर जो निशान था है उन की सावापन पानी हारे मथा हेॾे होजे मिट्टी चिड़े वो मोटंदा हन जॾहिं मोटंदा हन मुंहिंजो महबूब नबी तो फरमाए तो लहद में रखियल उन मोट करन जे जुत्तीअ जे कीकट खे बि ॿुधंदो दलील हदीस में रखो ज़हन में रखो
ये मशहूर हदीस लयस्मा फर्कन आल जुतिया जो आवाज कांधी मोटिया पूरे मोटिया वो गोठ का वजन त जुतिया जो आवाज कबर वारो लहट में अंदर रचल इसी गई ये सुभान अल्लाह तो जो आवाज ठहे थो एडी वडी जमात जो आवाज ठहे थो हथ मथे खड़ी जान जा पुट जान थी चल नंबर जो मुझे महबूबा था सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का मक्के के काफिरन जंग कई बदर के मैदान में करो मैदान जंगी बदर अल्लाह जी महबूब जी पाक सिरत काफिरन के हमले जो जोर हो तो नबी सोने के शहीद करे छो तो बस महबूब करीम आया तो बदर की जंग में आयल काफिर जेका पक्की जमीन हुई जेका चीकी मिट्टी हुई उन ते बाजा कंपू हणी वेही रहा बाक़ी वारियाती ज़मीन जंहिंमें माण्हू हली न सघे ऐं घोड़ा हलन त बि वीचारा फाथनि पिया उहा खाली छॾियऊं मुंहिंजे महबूब आका उन वारियाती ज़मीन ते घोड़नि खे बीहारियो असहाबनि खे विहारियो ऐं पाण पंहिंजे लाइ छतरी ठहिरायाऊं उन में वेठा हाणे दुआ था घुरनि या अल्लाह वारियाती ज़मीन काफ़िरनि जो लश्कर वॾो आहे उहो 1000 ॼणा आहिनि उहो मुहम्मद करीम जा साथी 313 ॼणा आहिनि या अल्लाह अहिड़ी का रहमत जी बरसात वसाए जो वारीअ में बहारी थी वञे साईं दुआ था घुरनि हेॾे मुड़े निहार जो बुजुर्ग लिखनि था त वारीअ जा ज़र्रा आमीन था चवनि वारी थी त वारी ज़र्रा ज़र्रा आमीन था चवनि ऐं कहिड़ी दुआ था घुरनि इलाही क्या खबर थी एक दिन ऐसा भी आएगा मौला असांखे ख़बर ई कान्हे त मुस्तफ़ा ते ईंदो इलाही क्या खबर थी एक दिन ऐसा भी आएगा कि तेरा साक़िए कौसर यहाँ तशरीफ लाएगा मुझे निहार था मुझे स्टेज दे स्टेज दे निहारियो मुझे निहारियो खबर भला जी वारी तो के खबर पड़े खबर होती तो मैं शबनम के कतरे जमा कर रखता बोला मूंखे ख़बर हुजा त महबूब ईंदो त मां जा फुड़ा गॾु कया छुपा कर एक गोशे में मुस्तफा भर रखता मुझा महबूब कहिड़ी ख़बर तव्हां ईंदो साईं जी दुआ थी अहिड़ी बरसात पई जो वारी ॼमी वई पक्कीअ मिटीअ ते गप थी काफ़िर पाण ते तिरकियो किरनि पिया त घोड़ा बि फाथा मुंहिंजे आका जा आसवा जंगे बदर जंहिंमें सहाबी बोरड़ा हुआ काफ़िर घणा हुआ जॾहिं जॾहिं जंग लॻी आहे जंग शुरू थी आहे त मुंहिंजी दिलि पर नबी अल्लाह सां हुज्जत हली ॻाल्हायो हेॾे निहारियो हुज्जत थी इन तुअज़्ज़िब इन तुहलिकुहुम ला तुअबद फिल अर्द मुंहिंजा मौला ही 313 बारहं आदम जे इहे काफ़िरनि जे हथां ख़तम थी विया त तो अल्लाह जी इबादत ज़मीन ते थींदी कान रब जो महबूब आहे परेशानी ॻाल्हि आहे 3000 मलाइक
पहराई ना थाई 5000 मलाक पोइ ना थाई जिब्रील सगोरे के अल्लाह ताला जन्नती घोड़ो ॾिनो उन ते चढ़ी मुंहिंजे महबूब जे मैदान में वञ मुंहिंजे आका इनामदार नबी ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिफ़ाज़त ते मलाइको काफ़िरनि खे बि ख़त्म कयो मुंहिंजा महबूब नबी जा सहाबी आया किदला अल्लाह केरु घोड़े सवार तलवार बराए थो काफ़िर भली ॿीहर पुठनि ते बीठो हुजे वा तलवार हुनखे छिके केराए थी ख़बर नथी पए तलवार में छा आहे त मुंहिंजा महबूब मुर्दी फरमाईंदा था जिब्रील हुनजी तलवार त अजीबो ग़रीब आहे किथे बि काफ़िर हूंदो त पुॼी वटे सटे केराए हुन काफ़िर खे क़त्ल करे रखंदी ही वरी नंढो किताब आहे बादशाह पीर सोने जो दुरूद शरीफ़ हिन में ॿियूं त भनायूं आहिनि पर जंहिं पढ़ियो आहे उन्हनि जो बयानु आहे त साईं इन जी सच्ची असांखे सुहिणे बादशाह पीर जो दीदार थियो थी सघे तव्हां ते बि गौसुल आज़म जी निगाह करम ते इहो वठो असांजे हिन साथीअ खां ॿियो मुंहिंजो पुटु बि आहे अलाह करे तव्हां वठो ऐं पढ़ो ऐं दुआ घुरो दुरूद पढ़ी त सोने गौसुल आज़म जो दीदार तव्हां सां थिए सभिनी ते महिरबानी थिए रूहानी करम नवाज़ी थिए दुरूद राजा पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह ॿुधो मुंहिंजा अदा जॾहिं जंग ख़तम थी त काफ़िरनि जे लाशनि जा ढेर मां जंग जो तफ़सील बयान नथो कयां इहो मूं रमज़ान पाक में पंहिंजे दोस्तनि खे मशवरा ॾिना जन मूंखे जो त ख़तमे जी राति जलसो कराइणो आहे मूं उन्हनि खे चयो त ईअं न कयो छा कयो 30 तारीख़ रमज़ान जी अम्मा खातून जन्नत जो दुनियादार साल 30 तारीख़ सिर्फ़ खातून जन्नत जे मौजूअ ते जलसो 29 शाबान ते रमज़ान जूं भलायूं 15 रमज़ान ते हज़रत इमाम हसन जी विलादत माण्हुनि निचा जलसा रखिया ऐं ॿुधी हिकिड़े माण्हू चयो त असांखे ख़बर कान हुई हयाती रही ऐं जे तव्हां ॾिसंदव त असां हमेशा हज़ारे माण्हू गॾु कंदासीं अदा नबी पाक जूं 4 न्याणियूं 3 पुट उन्हनि जी शान ते कॾहिं जलसो रखियो अथव ख़बर बि कान नबी साईं जूं घर वारियूं असां तव्हां जूं मायूं उन्हनि जे शान ते ॾिनो बल्कि नालनि जी बि ख़बर कान्हे क़ुरान पाक में जेके आयतूं शहीदनि जे मौज़ूअ ते आहिनि असीं उन्हनि खे सिर्फ़ इमामनि पाकनि सुहन जे यादि में पढ़ंदा आहियूं पर उहे लखूं कहला उहा ख़बर कान्हे खुदा करे तव्हां सुन्नी जागो अवां सुन्नी मैदान मल्हायो अवां इल्मी दुनिया में अचो अवां जी सोच ऐं फ़िक्र बदिलजे अवां जे अकुल में हे ॻाल्हियूं हिन जी ज़रूरत अची वञे ख़ैर मुंहिंजा भाउ हज़रत नबी पाक जी प्यारी कुंवार अम्मा आशा सिद्दीक़ा जी 17 रमज़ान ते यादि मल्हाई वेंदी आहे जंग फ़ितर बि 17 रमज़ान ते आहे उन में मौज़ू कयो वेंदो आहे जॾहिं जंग ख़तम थी त मुंहिंजे महबूब आका खां सावनि पुछो कि भला हे काफ़िरनि जी लाशनि जा ढेर लॻा पिया केॾे कयूं साईं फरमायो बदर जे मैदान में फिटल बदबूदार पाणी वारो पुराणो वॾो खूह आहे खॾो खणी चओ ही सभई टंग खां वठी काफ़िर उन खॾे में उछलाए छॾियो सभु उछलाया विया हाणे मां दलील ते अचां थो तव्हांखे दलील ॿुधाइण थी जॾहिं उछलाए बसि कयूं महबूब उन काफ़िरनि जे
खूह में उछलायल ने लाशन के मथा भी फरमायो ओ फलाना ओ अबू जहल ओ वलीद ओ फलाना क्यों खबर जेको मुझे रब वादो कयो हो तो सच्चो निकतो या न कैसा था ॻाल्हाइनि काफ़िरनि जी लाशन का उन थधे खूह में उछलायनि का जो ख़बर जेकी रब वाइदो कयो हो पूरो थियो या न सुने अमीर उमर जो क़िबला ए कुशीरा थधे में पइजी बदबूदार पिया थियनि बप पई अचे हिनजे लाशन मां इन्हनि सां तव्हां ॻाल्हायो था हे ॿुधनि था छा जागो थिया न त भई जागो था अधु जेके जागो था से हथु मथे खणो ख़ुदा तव्हांखे इश्क़ मुस्तफ़ा में सुजाॻी नथी त मुंहिंजा साईं फरमाइनि था उमर इहे ॿुधनि था तव्हां खां वधीक ॿुधनि था पर जवाब नथा ॾेई सघनि इन हदीस खे मुहद्दिस आणे ऐं लिखनि था त जेकॾहिं काफ़िरनि जा पुठल टुकड़ा थियल थधे में उछलायल लाश ॿुधनि था त सुहिणे नबी जा कामिल उम्मती वली मज़ार में छो न ॿुधनि हथ मथे खणी चयो त ॿुधनि था साॼा चयो ॿुधनि था वरी चयो मां ॿुधां मां न चवां तूं चओ जॾहिं काफ़िरनि जा लाश खड्डे में उछलायल लाश ॿुधनि था त पोइ मुंहिंजे दिलि पर नबी जा उम्मती कीअं न ॿुधंदा मुंहिंजा भाउ बेबंदी उलमा खां मथे अहले हदीस जो इन ते ज़िद हूंदो आहे उन अहले हदीस जो मञियल आदम जंहिंखे हू तमामु वॾे लक़ब सां यादि कंदा आहिनि अल्लामा इब्नुल जूज़ी अल क़य्यिम उन लिखियो आहे पंहिंजे किताब में अर रूह नालो किताब जो आहे अल्लामा सुयूती शरह सुदूर में लिखियो आहे अल्लामा कुरतबी जे क़ुरान जो वॾो तफ़सील लिखियो आहे उन पंहिंजे किताब तज़किरह फ़ी अहवाल मुतावल आख़िर में आंदो आहे त को बि मुस्लमान जेकॾहिं कंहिं मुस्लमान जे क़बर ते वञी अस्सलामु अलैकुम या अहलल क़ुबूर चवंदो आहे क़बर वारो जे दुनिया में वाक़िफ़ हूंदो त सलाम ॿुधंदो आहे सलाम जो जवाबु ॾींदो आहे जेसीं ताईं हू क़बर ते वेठो हूंदो तेसीं ताईं पंहिंजी दिलि विदुराईंदो आहे हिन पासे कोन थियो न तव्हां खे त साढ़े निहारे कोन थो हिमत मां कयूं भला हिन पासे वारा साईं तव्हां बि महिरबानी कयो मुंहिंजा दिलि पर ॿी हदीस ऐं हैत में विझण जहिड़ी हदीस सुभान अल्लाह साईं जो सहाबी आहे हज़रत अबू उमाम वफ़ात करे उनके जनाज़े में ताबई सगोरा हा ताबई चइबा जेके नबी जे सहाबनि खे ॾिसनि ऐं सोबत हिकिड़ो ताबई को बयान करे त अबी उमामा खे जॾहिं मज़ार में लाथो त हिकु सहाबी चयो त महबूब जी हदीस ॿुधी अथव असांजो कहिड़ी नबी ते फरमाईंदा मय्यत खे लहद में लाहे मिटी वराए फारग थी वापस मथन वारे पासे खां बि चओ हेॾे मुंहुं ॾेखारियो जा भली हजावनि हिकिड़ो विझी छा चओ पोइ फलाणीअ जा पुट मां जे नाले हो फलाणो न फलाणीअ जा पुट तोखां सुवाल थींदा
जवाब ॾिजा, ही सुवाल थींदा, ही जवाब ॾिजा। ओ कलानीअ जा पुट पीउ जी बजा मां जे नाले सां करजो त हबीबन करीम जो साहबी फरमाए थो असां पुछो या रसूल अल्लाह सॼो भला सभु ॿुधंदो? पाण फरमाइनि था हा सभु ॿुधंदो। न आवाज़ न वञो, आवाज़ मज़ो न ॾिनो। असांजो हिकिड़ो दोस्त हूंदो आहे वीचारो लाड़ जे पासे जलसे में ईंदो, उथी जज़्बे सां नारो हणाईंदो, चवंदो मज़ा नहीं आया फिर जोर से लगाओ, मज़ा नहीं आया फिर जोर से लगाओ। तो तमामु ज़ोर सां था ॻाल्हायो वेंदो त मां ॿुधां न। सहाबी तो फरमाए त सोने नबी कयो दफ़न थियण खां पोइ लहत जे सिर में मिटी वञण खां पोइ ॿुधे थो। तव्हां छा था चओ? ॾाढा 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 ॿुधे थो। साहिब जो क़िबला जे मां जे नाले जी ख़बर न हुजे, सभिनी त मां जे नाले ख़बर न हूंदी न। जनाज़ो आयो आहे, शहर जो जनाज़ो आहे, तव्हां 50 माण्हू 100 माण्हू 1000 माण्हू वियो, तव्हांखे ख़बर बि न आहे त हिनजी अम्मा जो नालो छा आहे। सहाबी जो क़िबला जी मां जो नालो न अचे, पर फरमाइनि था पोइ चओसि ओ ॾाढी हवा जा बचड़ा, तो उहा त सभिनी जी अम्मा आहे। तव्हांखे सिधो जे मैयत जे मां जो नालो नथो अचे त पोइ अम्मा हवा जो नालो वठी चयोसि ओ हवा जा बचड़ा, ओ फलाणी मां अम्मा जा बचड़ा। सुवाल ही थींदई जवाब ही ॾिजा, इहा तव्हांजी तलक़ीन हुन मैयत खे फ़ाइदो ॾींदी। ॿुधे थो तॾहिं त महबूब सेखारियो। वरी फरमायो पुछो सहाबन केतिरा ॿुधे थो? तव्हां त हा ॿुधे थो। अञा बि दलील, अञा बि दलील ॿुधी या न ॿुधंदी? ॿुधंदी? अल्लाह ताला जी ज़ात बरकात ॿाहिरो, अल्लाह जी ज़ात बरकात जे महबूब नबी फरमायो आहे, मुंहिंजे पीर नबी फरमायो आहे त तव्हां मुक़ाम में वञो अस्सलाम अलैकुम या अहल क़ुबूर चओ, जो त उहे ॿुधंदा आहिनि ऐं जवाब ॾींदा आहिनि। भला जेको जेकर नथा ॿुधनि जवाब नथा ॾियनि त पोइ तूं उनखे चओ त असां जेको न ॿुधे न जवाब ॾे तंहिंखे अस्सलाम अलैकुम चवणो ई न। मिसाल तौर साईं मौलाना मौली ताज मोहम्मद साहब गंबद शरीफ वारा निमाज़ में आहे, तव्हां भर में लंघो या बीहो ॾिसो था साईं निमाज़ में आहे त तव्हां उनखे अस्सलाम अलैकुम चवंदो? छा ॻाल्हायो? छो साईं ॿुधे नथो पर जवाब ॾियण जे कैफ़ियत में न आहे। सलाम उनखे चइबो आहे जेको ॿुधे बि जवाब ॾे। हिकिड़ो माण्हू पेशाब पियो करे, जे ॿाहिरां मोहतार माण्हू रोड ते वेही आहे, कपिड़ो पासे करे पेशाब पियो करे, हाणे तूं घर मां लंघी चवंदे अस्सलाम अलैकुम, छो त ॿुधे त थो पर जवाब ॾियण जी कैफ़ियत में न आहे। भला तुंहिंजो मिट माइट केरु रहे थो परे मुल्तान में लाहौर में ऐं मोबाइल खां सवा जो ही 2000 आवाज़ पहचान जो, हूअं ई तूं हुनखे चवंदी अस्सलाम अलैकुम, छो ॿुधे कोन थो। सलाम उनखे वराइबो आहे जेको ॿुधे, जेको जवाब ॾे। मदीने वारे जो त मुक़ाम में वञो अस्सलाम अलैकुम या अहल क़ुबूर चओ, छो त उहे ॿुधनि बि था सलाम जो जवाब ॾियनि। हिकिड़ी शख़्स पढ़ो ॿुधो फलाणे जनाज़े जी निमाज़ आहे, हुनजो धंधो हूंदो हो त जनाज़े में वञी शरीक थी ऐं पोइ क़बर ॾिसी पकी करे मोटी ईंदो हो। आधी राति ओडर खणी उहे क़बर खोटे उन मैयत जो कफन लाहे।
मुझे हाल मुझे गर्मी लगी थो न उन्हें भला पेट की पुलिस कुछ भी न सवारा मत मुखे जे मन मार कोड़ हो पीर सन बस की न तो करी मुझे बड़ी नजर नहन का बचा ता बुधो मुझा बड़ी दलील हर कहां के अकीदन का अपन अकीदन अल्लामा सुयूती के मुहद्दिस लिखो आ शुअबुल ईमान में बेहदी वांदो आ तो ओहो माण्हू हर जमात में रींदो हो वञी करे मैयत जी क़बर ॾिसी राति जो कोडर खणी अचे क़बर खोटींदो हो हिकु भेरे हिकिड़ी ऊठ जी साल इबादत गुज़ार नेकोकार ॾाढी गुज़ारे वई औरत हुई अल्लाह जी प्यारी गुज़ारे वई ये आयो जनाज़ो पढ़ी गजी मुकाम ते वियो क़बर मुबारक ॾिसई मोटी आयो राति थी त कोडर खणी अची क़बर ते क़बर खे खोटे जॾहिं लहत जे सिरुनि ते पहुतो ऐं सिरनि ते हथ विझी परे करे हीअं कफन ॾे हथ वधाए कफन में हथ जो पियो त हथ सुक थी काबू थी अरे घणा हाणे छा वरी हिन हथ खे छॾाइण लाइ ॿियो हथ विधई त ॿियो हथ विधा हमरा सुख थी वियो फटके पियो कुझु न पियो थिए हाणे शर्मिंदो थी चए थो अम्मा ख़ुदा जी मुस्तफ़ा मेर मूंखे माफ़ी ॾे मुर्गी तुंहिंजो न पर हर कफन कढण खां पोइ कई मूंखे माफ़ी ॾे औरत क़बर वारी अंदर दफन कल ॻाल्हाए थी मरी विया मिटी थी विया इहो नज़रो कोन्हे ॻाल्हाए थी ओ नौजवान अफ़सोस आहे तूं जन्नती थी करे मूं जन्नतियाणी जो कफन जो लाइ तूं जन्नती थी करे मूं जन्नतियाणी जो कफन पियो लाइ ही वाइड़ो थी वियो मां त गुनहगार आहियां ॾींहं मां जन्नती आहियां अमर चए थी तूं मुंहिंजे जनाज़े निमाज़ में आयो है या न आयो है मूं ॾिठो तूं आयो है क़बर में वञण खां अॻु में जनाज़े जे सूरत में मैयत जे सूरत में ॾिसी रही आहे त केरु मुंहिंजे जनाज़े में आयो आहे केरु न आयो आहे तार फरमाए थी मां ॾिठो पे तूं जनाज़े में आयो है ऐं अल्लाह ताला आसमाननि खां ग़ैब जी ऐलान करायो जेको बि गुनहगार बदकार बेकार आहे मुंहिंजे नकामिल बनीअ जे जनाज़े में शरीक जो मूं रब उनखे गुनाह बख़्शे छॾिया आहिनि तूं बख़्शल जन्नती वरी जहन्नमी पियो करी मुंहिंजो कफन पियो रही इहो ज़हन न रखो त मां मरी मिटी थी वई हा अल्लाह जा प्यारा जॾहिं क़बर में ईंदा आहिनि त दुनिया जी ताक़त खां बि वॾी ताक़त रखण खे तो सुभान वॾी आवाज़ सां चओ खुली आवाज़ सां चओ मुंहिंजे हबीब ते दुरूद पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह पढ़ो पढ़ो अल्लाह ताला जवाब सवाब ॾियो पढ़ो पढ़ो हजरत अमीर उमर रज़ी अल्लाह ताला तो सुभान अल्लाह वॾी आवाज़ सां नथो चवीं अल्लाह को मदीने पारों पते ई ॾाढा चयो हजरत अमीर उमर साईं मुक़ाम जी घर मां वियो आहे मुक़ाम हेॾे मुक़ाम वारनि खे
छाको चवे अस्सलाम अलैकुम या अहलल कुबूर अहल दियार मोमिनीन ख़बर वारो सलाम अलैकुम। असां जो धरतीअ ते ही हाल ही जंगियूं पियूं हलन ही जिहाद जा हलन ही कम ख़ैर जा था हलन ही मस्जिदूं पियूं हलन ही मुस्लमान था अचनि धरतीअ जो अहवाल ही आहे। अमां ख़बर वारा पंहिंजो त अहवाल ॿुधायो। बाबा जागो था कोन था जागो ख़बर वारा तव्हां पंहिंजो अहवाल ॿुधायो। त अंदरां आवाज़ आयो उमर तव्हांखे जेतिरी बि रब फतह जा नुसरत जा कामयाबी जा वादा कया हा उहे तव्हांखे मिलनि पिया। ख़ुदा जेके मुस्तफ़ा जे सदिक़े असां सां वाइदा कया हा उहे असांखे क़ब्र में मिलनि पिया। असांजा अरवाह जन्नत में आहिनि जिस्म क़ब्रनि में आहिनि पर जे बिजलीअ जो कनेक्शन तार में हूंदो आहे कंहिं महिल बटण हण जे बिजली हूंदी त बिल ॿरंदो आहे। असांजे क़ब्र ते जेकॾहिं को अची अस्सलाम अलैकुम चवंदो आहे ॼण बटण हयई असांजो रूह मथे आहे जिस्म क़ब्र में आहे ताल्लुक़ क़ाइम आहे। उन सलाम जो जवाबु ॾींदा आहियूं सलाम कंदड़ खे सुञाणंदा बि आहियूं। असां सां बि रब पंहिंजा सभई वाइदा पूरा कया। उहो क़ब्र जे अंदरनि जो आवाज़ अमीर उमर खे ॿाहिरि बि करे थी। सुनियो जागू ख़ुदा जे नाले जागू तव्हांजे पुठियां दुनिया हथ धोई लॻी आहे। मज़ाक़ जी बेहुरमती थी रही आहे। आले रसूल से हमला थी रहा है। जागो सुनी पाण में इल्म पैदा कयो ॼाण पैदा कयो। असीं कंहिंखे कार कमु न ॾींदा आहियूं ऐं इंशाअल्लाह न ॾींदासीं। असीं चाहियूं था असां वटि दलील हुजनि असां वटि सबूत हुजनि असां वटि क़ुर ऐं हदीस मां साबितियूं हुजनि। को पुछे त हुनखे ॿुधायूं त असीं अक जी चाची ते न आहियूं लईअ जे लठ ते न आहियूं। असांजो अक़ीदो अल्लाह जे क़ुर ऐं मदीने वारे घोट जे फरमान न मञे त न मञे ज़ोरी न आहे। नबी बि चवंदा वमा अलैना इल्लल बलाग। असांखे कंहिंखां पहचानणो आहे असांखे हक़ जी ॻाल्हि ॿुधाइणी आहे। असांजो अर्ज़ु आहे तव्हांखे त वलियनि ते वेंदा कयो वलियनि जे वसीले सां दुआ घुरंदा कयो उन्हनि जे मथां अल्लाह जो क़ुर पढ़ंदा कयो ज़िक्र कंदा कयो पर सजदो कॾहिं बि न तवाफ़ कॾहिं बि न हिंद कॾहिं बि न सुहल झंकर कॾहिं बि न बेफ़र्ज़ औरतूं कॾहिं बि न छो त क़ब्र वारा ॿाहिरनि खे ॾिसंदा आहिनि। ईअं नथे जो वञी सॻोरो तूं मज़ार ते वञी हो कंद हीअं करे वेही रहे त इहे बेपर्द माई आहे हिन ॾे मां छो निहारिया पोइ फ़ाइदो कहिड़ो मिलंदो। हया सां ॾींदे परदी सां ॾींदे ख़ुदा जे क़ुर ज़िक्र दुरूद सां ॾींदे त वली अंदरां निगाह कंदी तॾहिं बि बेड़ा पार थी वेंदा। जाहिलियत खां निकिरो औरतुनि जे कंट्रोल में आहियो। ईअं अखि थी खरई त भॻो ॾिसो मुंहिंजे महबूब आका जे प्यारे सुहिणे शहर मदीना मुनव्वर कहिड़ो शहर वॾी आवाज़ मदीने पाक में घड़ियों गुज़ारन खुश नसीबिया।
अहिड़ा बि माण्हू हाणे असांजे मुल्क में वधारे जेके चवनि था त मदीने वञो त नबी साईं जे निशान वञो, मस्जिद जे निशान वञो। अदा मस्जिद कॾी थी नबी साईं जी, नबी साईं मदीने पाक में घड़ियों गुज़ारण खुश नसीबिया खणी नेरन नीलन दे निहारण खुश नसीबिया मुनारन जो ॾिसी मंज़र अचे थी रूह खे राहत। अल्लाह नसीब करे मूं कमीणे कमज़ोर गुनहगार बदकार ते बाज करे तव्हांखे बि अल्लाह जो नसीब करे हरमैन शरीफ़ जी हाज़िरी। हिकिड़ो नौजवान हो मस्जिद खे ॿुहारियूं ॾेई छंछियो साफ़ कयो वेठो हूंदो, वॾी महिनत कंदो। अमीरुल मोमिनीन सय्यदना उमर बिन ख़त्ताब जो दौर, वो मस्जिद मां इशा जी नमाज़ पढ़ी, सुहमानी नमाज़ पढ़ी निकितो त वाट में हिक नौजवान छोकिरी चंबड़ी मां तुला परेशान आहियां, रोज़ लॻंदो आहीं ॾिसंदी आहियां दिलि मुंहिंजी काबू थी वई आहे, मुंहिंजे घर हल। अहिड़ो नौजवान खे पंहिंजी ॻाल्हियुनि में कंट्रोल में आंदई, ॿियो घर ॾे लड़ियो। जॾहिं दरवाज़े ते पहुतो तॾहिं हुनखे अल्लाह जो क़ुरान यादि आयो। अल्लाह जो क़ुरान यादि आयो जंहिंमें अल्लाह ताला जे ख़ौफ़ जो बयान आहे। रब तो मुंहिंजा बाना जॾहिं शैतान भॼाइण जी कंदो अथनि चकर में अची वेंदा आहिनि त ज़करूफ़ इज़ा हुम मुबसिरून, पोइ मारत यादि ईंदो आहिनि, शैतान खे ॾिसंदा आहिनि, पोइ बुराई खां बची वेंदा आहिनि, भॼी वेंदा आहिनि, रुकिजी वेंदा आहिनि। अल्लाह जे क़ुरान जी आयत हुनखे यादि आई, ज़ुबान सां पढ़ियईं ऐं ताह करे किरी पियो बेहोश थी वियो। नौजवान रब शल मूंखे तव्हांखे अॼु त पढ़ण जो बि हाल कोन्हे, पर बचड़ा ॾिसंदा त वात चुटली दंद फिरियो वञनि। रब शल पाक नज़र ॾे, पाक दिलि ॾे, साफ़ सीनो ॾे, हया वारी अखि ॾे, बेहयाई खां लाशल बचाए। अबा छोकिरो नौजवान बेहोश थी वियो, उहा माई पी हुन खां गॾी करे हिकिड़ीअ ॿाहुनि खां वरितो आहे, ॿीअ पेरनि खां वरितो आहे, खणी अची संदसि घर जी दर ते छॾियऊं। जिन पुछो छा आहे, रस्ते में बेहोश थी वियो आहे। अलाह छा आहे पाणे होश में ईंदो ॿुधाईंदो। जॾहिं होश में आयो आहे पुछनि काॾे ख़बर छा हाल आहे, हीअ ॻाल्हि आहे, हीअ औरत मूंखे चिटो करे वई, मूंखे अल्लाह जो क़ुरान यादि आयो जंहिंमें अल्लाह ताला पंहिंजे ख़ौफ़ जो बयानु कयो आहे। मूंखे यादि आयो, मूं आयत पढ़ी, बेहोश थी किरी पियुसि, खणी तव्हांजे दर ते छॾे विया आहिनि। उहा आयत वरी ॿुधण थो चाहियां, मूं त थोरी पढ़ी, कंहिंखे यादि हुजे त ॿुधाए। हुन वक़्त जा ॿार नियाणियूं बि अल्लाह जे क़ुरान पाक जा हाफ़िज़ हूंदा, यादि कंदा। अखर जो मिलियो, हुन आयत पढ़ी वरी तव्हां कई पत ते किरियो त रूह परवाज़ थी। सोने अमीर उमर जी खिलाफत जो दौर, राति जो टाइम हो, नौजवान खे खणी जन्नतुल बक़ी जहिड़े प्यारे कब्रिस्तान में दफ़न कयूं। तो साईं फरमाईंदा क़यामत दिहाड़े जन्नतुल बक़ी मां मुंहिंजा 70,000 अहिड़ा उम्मती उथंदा जेके पाण त बिना हिसाब जी जन्नत में वेंदा, पर उन्हनि मां हिकु ॿिए 70,000 खे
हिसाब सां सवा छॾाए पाण सां गॾु जन्नत ॾे वठी। उन नौजवान खे दफ़न कयूं। सुबुह जो अमीर उमर खे ख़बर पई आहे। उन्हनि खे जेके माइट आहे उन्हनि आयो तर्जत कई, फाटा कई। उन खां पोइ फरमाईं तव्हां मूंखे छो न ॿुधायो, मां जनाज़े में शरीक थिया हा, दफ़न करण में शरीक थिया हा। छोकी भला राति जो टाइम हो, असां मुनासिब न सम्झो तव्हांखे तकलीफ़ ॾियूं। साईं फरमायो भला मूं सां उन जी क़बर ते गॾिजी हलो। जागो था, जागो था, जेके जागो था से हथ खणो ॼाण मूं सां उन जी क़बर ते गॾिजी हलो। आया साईं हीअ क़बर आहे, साईं क़बर जे मथां बि ही क़बर वारे कसम कंदा। नौजवान सां ॻाल्हाए थो, नौजवान ख़ुशि नसीब आहिनि जेके ज़िंदगीअ जूं भलियूं घड़ियूं मस्जिद जे ख़िदमत में गुज़ारी, अल्लाह जो क़ुरान ॿुधी ऐं पढ़ी बुछड़ाई खां बचे। अल्लाह तोखे इहा नेमत नसीब कई। वरी जो भेर ॿुधी रूह परवाह थी, बेख़बर क़बर में तुंहिंजो कहिड़ो हाल आहे, त अंदरां उन जवान ॻाल्हाए कि रब मुंहिंजे क़बर खे जन्नती हवाउनि ऐं हूरुनि सां भरे। जागो पिया, ओ अजरा जागो पिया। ओ तुंहिंजो अक़ीदो सच्चा हक़ आहे, सही आहे, पर ख़ुदा करे त का छिक न थी, ॿियो को रस्तो न लॻे। असांजो बुनियादी अक़ीदो आहे ज़िंदा आहिनि ज़िंदा परवर जा प्यारा ज़िंदा, ज़िंदा आहिनि ज़िंदा परवर जा प्यारा ज़िंदा, अंबिया शुहदा औलिया अलीना। तो न चई ॿुधो न आयो, अंबिया शुहदा औलिया अलीना ज़िंदा आहिनि ता ज़िंदा, ज़िंदा आहिनि ज़िंदा परवर जा प्यारा ज़िंदा। हाणे हिकिड़ी ॻाल्हि तोखे आख़िर में सम्झायां। अबाची पुलिस जे नंढे सूबेदार खे पावर आहे त वॾे खे हूंदो या न? ॾाढा एसे तो साहब खे पावर आहे, जेको कलम हराए कीअं कंहिं सघे ठाहे। अबाची खे पावर न हूंदो, जे उनखे पावर आहे त एसपी, उनखे पावर आहे त DIG, उनखे पावर आहे त RG, उनखे पावर आहे त चीफ सेक्रेटरी, उनखे पावर आहे त वज़ीर आज़म या सदर। ॻाल्हायो जे वली ज़िंदा क़बर में ॿुधे थो, जवाब ॾे थो। बल्कि इतने क़य्यमुल जूज़ियत ॾिठो त कॾहिं कॾहिं क़बर वारा क़बर मां ॿाहिरि निकिरी वेहंदा आहिनि, वरी मोटी ईंदा। जे वलीअ जो इहो पावर आहे त शहीद जो छा हूंदो? ॾाढा ॻाल्हायो। मां वांगे सवेल बि चयो ख़ुदा मदीने पारो पटेव, वरी मां ॿियो भेरो चवां वरी कम कारियो अची चव न भेण मदीने जो कमु केरु कंदो? हा इन करे आमिर ॾाढा नथा चओ। माना मूंखे तो आहे त रब करे त बचड़े ॿारे हुनजी सोने जी दर ते सलाम करा। मुंहिंजा दोस्तो ॿाहिरो शहीदनि जो मकाम वलीअनि खां मथे। सुभान छाए 40 साल गुज़रण खां पोइ हिकिड़ी नहर ते पहुचऊं। नहर जो जेको रस्तो हो जितां अचणी हुई उहा उहद जे जबल पाक जे घर में
शहीदन जो मज़ारू उतां ही थी आई। हेॾे निहारे हिते भला खणी रस्ते ते हेॾां वकर ॾियारियो हेॾां ॾियारियो, पर चपलनि जो त मसालो ॾिठो आहे न। चयो हाणे शहीद हेतिरा शहीद साम्हूं इन वादीअ में चाक नहर जे ईंदा, जो उन्हनि जा पाक जिस्म कब्र मां कढी के हंधि रखो। घणा साल गुज़रिया ॻाल्हायो, 46 साल जॾहिं पाक जिस्म कढण लॻा त जंहिं सहाबी खे बाह में तीर लॻो हो, फट थियो हो, रत ते वियो, उन सहाबी पंहिंजो हथ उन फट ते रखे छॾियो हो, रत रुकिजी वियो हो। जॾहिं हथ परे कयूं त रत कीअं जो निकिरे ॼणो हाणे तलवार।